सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमाने वाली शान है जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। या रसूल अल्लाह तेरे दर की फ़ज़ाओं को सलाम। जे 29 अखरनि जी निस्बत सां वुज़ूअ जा 29 मुस्तहब माना सवाब जा कम। नंबर 1 क़िबले ॾांहुं मुंहुं करे। नंबर 2 मथां ई जॻह ते। नंबर 3 वेहण। नंबर 4 पाणी वहाइण वक़्तु उज़वनि ते हथ फेरणु। नंबर 5 इत्मीनान सां वुज़ू करणु। नंबर 6 वुज़ूअ जे उज़वनि ते अॻु में पाणी मखणु, ख़ासि करे सियारे में। नंबर 7 वुज़ू करण लाइ बिना ज़रूरत जे कंहिंखां मदद न वठणु। नंबर 8 साॼे हथ सां गुरड़ी करणु। नंबर 9 साॼे हथ सां नक में पाणी चाढ़णु। नंबर 10 खाॿे हथ सां नक साफ़ु करणु। नंबर 11 खाॿे हथ जी चीच नक में विझणु। नंबर 12 आङुरियुनि जे पुठिएं पासे सां कंध जे पोएं पासे जो मसह करणु। नंबर 13 कननि जो मसह करणु वक़्तु पिसायल चीच कननि जे सुराखनि में दाख़िल करणु। नंबर 14 मुंडीअ खे घुमाइणु जॾहिं त ढरी हुजे ऐं इहो यकीन हुजे त उनजे हेठां पाणी वही वियो आहे, ऐं जेकॾहिं सोढ़ी हुजे त घुमाए आङुर जे हेठां पाणी वहाइणु फ़र्ज़ु आहे। नंबर 15 शरई माज़ूर न हुजे त नमाज़ जो वक़्तु शुरू थियण खां अॻु में ई वुज़ू करे छॾणु। नंबर 16 जेका इस्लामी भेण पूरी तरह वुज़ू कंदी आहे, यानी जंहिंजी का बि जॻह पाणी वहण खां रहिजी न वेंदी हुजे, त उहे अखियुनि जूं कुंडूं जेकी नक सां मिलियल आहिनि, भेॾियुनि, खुड़ियुनि, पेर जे तरियुनि ऐं खुड़ियुनि जे मथे हिसे, आङुरियुनि जे विच वारनि विथियुनि ऐं ठूठियुनि जो ख़ासि ख़्यालु रखनि। ऐं बेख़्याली करण वारनि जे लाइ त फ़र्ज़ु आहे त उन्हनि जॻहियुनि जो ख़ासि ख़्यालु रखनि जो अक्सर ॾिठो वियो आहे त इहे जॻहियूं सुकल रहिजी वेंदियूं आहिनि, ऐं उहो ध्यानु न ॾियण जो ई नतीजो आहे। ऐं अहिड़ी बेख़्याली हराम आहे ऐं ख़्यालु करणु फ़र्ज़ु। 17 वुज़ूअ जो कौरो खाॿे पासे रखो, ऐं जेकॾहिं थाल या देगिड़ी वग़ैरह सां वुज़ू करियो त साॼे पासे रखो। नंबर 18 मुंहुं धोइण वक़्तु पेशानी ते अहिड़ी तरह पाणी फैलाए विझणु जो मथे जो बि कुझु हिसो धोपिजी वञे। नंबर 19 मुंहुं ऐं नंबर 20 हथनि पेरनि जी रोशनी वसी करणु, याने जंहिं जाइ ते पाणी वहाइणु फ़र्ज़ु आहे उनजी चौधारी कुझु वधाइणु। मिसाल तौरु ॿाहूं ठूठ खां मथे अधु ॿांह ताईं ऐं पेर भेॾियुनि खां मथे अधु पेरनि ताईं धोइणु। नंबर 21 ॿिन्ही हथनि सां मुंहुं धोइणु। नंबर 22 हथ पेर धोइण में आङुरियुनि खां शुरू करणु। नंबर 23 हर उज़वो धोइण खां पोइ उन ते हथ फेराए पाणी जा फुड़ा किराइणु त जीअं जिस्म या कपिड़नि ते न किरनि। नंबर 24 हर उज़वो धोइण वक़्तु ऐं मसह करण वक़्तु वुज़ूअ जी नीयत जो हाज़िर हुअणु। नंबर 25 शुरूआत में बिस्मिल्लाह सां गॾोगॾु दुरूद शरीफ़ ऐं कलमे शहादत पढ़णु। नंबर 26 वुज़ू वारा उज़वा बिना ज़रूरत जे न उघो, जेकॾहिं उघिड़ाई हुजनि तॾहिं बि बिना ज़रूरत जे बिल्कुलु ख़ुश्क न करियो, बल्कि कुझु आलाइण छॾे ॾियो जो क़यामत जे ॾींहुं नेकियुनि जे पलड़े में रखी वेंदी। नंबर 27 वुज़ूअ खां पोइ हथ न छंडियो जो इहो शैतान जो पखो आहे। नंबर 28 वुज़ू खां पोइ सलवार जे उन हिसे ते पाणी छंडणु जेको शर्मगाह जे वेझो हूंदो आहे। पाणी जा छंडा हणण वक़्तु उन हिसे खे कमीज़ जे दामन में ढकियल रखणु मुनासिबु आहे, ऐं वुज़ू करण वक़्तु बि बल्कि हर वक़्तु पर्दे में पर्दो कंदे उनखे कमीज़ जे दामन या चादर वग़ैरह सां ढके रखणु हया जे वेझो आहे। नंबर 29 जेकॾहिं मकरूह वक़्तु न हुजे त 2 रकात नफ़िल अदा करणु, जंहिंखे तहियतुल वुज़ू चइबो आहे।